अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते गज़ारी सूरत हाल ते 8 इस्लामी मुल्कनि जे परॾी वज़ीरनि जो इजलास अॼु तुर्किया में थींदो। परॾी वज़ीर नायब वज़ीर आज़म इसहाक डार पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। तुर्किया, सऊदी, कतर, गॾियल अरब अमारात, उर्दन ऐं मिस्र जा परॾी वज़ीर इजलास में शरीक थींदा। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त पाकिस्तान दुनिया लाइ सामूंडी ट्रेड रूट साबित थींदो। पाकिस्तान विच ॾखण ऐं विच ओभर जे विच में वापारी मर्कज़ बणिजी सघे थो। रांची पोर्ट कासिम ऐं पेन बंदरगाहुनि खे जदीद बणाए रहिया आहियूं। रांची में मैरीटाइम एक्सपो खे ख़िताब कंदे एहसन इक़बाल वधीक चयो आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़पकारी लाइ पुरकशिश हंध आहे। तवानाई, IT ऐं मादनियात में सीड़पकारी जा मौक़िया आहिनि। गजा में जंग बंदी बावजूद इसराइल जा हमला, वधीक हिकु फ़लस्तीनी शहीद, हमास वधीक 3 यरगमालियुनि जा लाश इसराइल हवाले करे छॾिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे 3 यरगमालियुनि जा लाश वापसि करण ते ख़ुशी थी आहे। पेंटागोन खे नाइजेरिया में कार्रवाई लाइ हुकुम ॾेई छॾियो आहे। लाहौर समेत पंजाब के शहरनि में फिज़ाई गदलाण शिद्दत अख्तियार करे वई। गुजरावाला, फैसलाबाद ऐं ॿियनि शहरनि में रहवासियुनि लाइ खुलियल फिज़ा में साह खणण बि मुश्किल। लाहौर दुनिया जो सभ खां वधीक गदलाण वारो शहर बणिजी वियो। कराची जो चोथों नंबर अची वियो। सिंध में कमंद जो अघु तय करण लाइ शुगर केन बोर्ड जो इजलास सुभाणे तलब। शुगर मिल मालिक ऐं आबादकार अॻवान इजलास में शिरकत कंदा। अघु बाबति तजवीज़ूं वरितियूं वेंदियूं। आबादकारनि कमंद जो फी मण अघु 600 रुपया करण जो मुतालबो करे छॾियो। सूबे जे 37 मां 3 शुगर मिलूं हिन साल बि न हलनि थियूं। चोटी फाल शुगर मिलनि मां रुगो 7 शुगर मिलनि चिमनी ॿारी आहे। कानपुर महर वेझो ॻोठ ते हथियारबंदनि जो हमलो, नौजवान क़तल, औरत ज़ख़्मी। पीर बरी वारे इलाइक़े में ॻोठ केहर बुज़दार ते हथियारबंदनि हमलो करे हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग में 25 वरनि जो मीर मोहम्मद बुज़दार तॾहिं ते मारिजी वियो। औरत सगीरा बुज़दार ज़ख़्मी। पुलिस चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थियो, जांच कई पई वञे।